मेहर में बिलावल दुरानी की रिपोर्ट मूजिब मेहर में 14 ॾींहं अॻु क़त्ल थियल अब्बास चांडियो जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ मक़तूलन के वारसन जावेद चांडियो, बेनज़ीर चांडियो, साइमा असगर चांडियो, काजी शफीक अहमद चांडियो, असद मीरजत, बशीर अहमद, फिदा हुसैन ऐं ॿियनि मेहर प्रेस क्लब अॻियां कातिलनि जी गिरफ्तारी लाइ अलामती बुख हड़ताल शुरू कई। उन मौके ते SUP जे मरकज़ी अगवान गुलाम मुस्तफ़ा चांडियो, हाजी खान मारफानी, अब्दुल हमीद सूमरो ऐं ॿियनि पिण शिरकत कई। उन मौके ते सियासी समाज जे अगवाननि चयो आहे त 6 जवाबदारनि मथां केस दाख़िल थियल आहे, पर 14 ॾींहं गुज़रण बावजूद मेहर पुलिस हिक बि जवाबदार गिरफ्तार नाहे करे सघी। उन मौके ते साइमा असगर चांडियो, बेनज़ीर चांडियो हथनि में ज़ंजीर ॿधी कातिलनि जी गिरफ्तारी जो मुतालबो कयो। बे तरफ़ वारसन पारां 18 मई ते मेहर थाणे आॾो धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे।